चंबड़ में नसीर कैनाल भरिसां लखी मोहम्मद रिंद जे ज़रई ज़मीन मां 18 साला नौजवान जो लाश हथायो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मोलचंद कूली। जी मोलचंद, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल ही चंबड़ में इंतहाई अफ़सोसनाक ख़बर ॾींदो वञा त संजर चांग लॻ नसीर कैनाल भरिसां लखी मोहम्मद रिंद जे ज़रिए ज़मीन में 18 वरनि जे नौजवान जो लाश हथायो आहे। इतला ते संजर चांग पुलिस सरज़मीन ते पहुची लाश तहवील में वठी तालका अस्पताल चंबड़ मुंतकिल करे छॾियो, जिते नौजवान की सुञाणप काशिफ अली वल्द नज़ीर अहमद रिंद ॻोठ सोबो खान रिंद जे रहवासी तौर थी आहे। ॿिए पासे वारसनि ॿुधायो त नौजवान कल शाम खां गाह करण लाइ निकितो, जंहिं राति असां ॻोल्हा कई पर न मिलियो। अॼु उनजो कमनि जे फसल मां लाश हथायो आहे। पुलिस ॿुधायो त नौजवान जे लाश पासे जेको सो ज़हरीली दवा मिली आहे। वधीक जांच कयूं पिया। जी।